अता चाने के अता चाने जो कम एतिरो आहे उन ते ख़ुदि PhD थीसिस लिखणी पवंदी ईंदड़ वक़्त में, छाकाणि त इहा अहम कमु आहे। ऐं अता चाने साहिब खे मां गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं पंहिंजे हिकिड़े मख़सूस अंदाज़ सां लतीफ़ साईं जो कलाम असांखे ॿुधाइनि, लतीफ़ साईं जूं ॻाल्हियूं असांखे ॿुधाइनि, उनजो पैगाम असांखे ॿुधाइनि। तव्हांजो ज़ोरदार ताड़ियुनि में अता चाने। चारण बधा चंग में जुड़ाए झाई, डोली राय द्याच जी दूरा दिठाई, वेनती तह वाहिद खे तह वेल क्याई, सबाझा साईं राव रिझाई राग से। जाजुक जूनागढ़ में को अताई आयो, तह कामिल कढ़ी कीनरो वेही वजायो, दायूं दरमादियूं थियूं बान्हिन बालायो, चारण खे चायो त मारी आहे मंगतो, महले आयो मंगतो साज़ खणी सुरंदो, मथेरीअ मलूक जे चारण न चुरंदो, जूनागढ़ झुरंदो पवंदी झांय झरोक में। ब बादशाह आहिनि, अलीराय ऐं राय ॾियाच, ॿई विढ़नि था, चवनि था त सोरठ था विढ़िया। हिकु साल पूरो जंग हले थी, जंग राय ॾियाच पंहिंजी सूरहाईअ सां खटे वञे, ऐं अलीराय मुंहुं फिलो करे वरी पंहिंजे माग वञे। हुन वरी हिकिड़ो तिलिस्माती या हिकिड़ो कोन हूंदो आहे जंहिंखे चइजे अहिड़ो को तिल्सम चींदा, अहिड़ी का शइ करियां जो हीउ एॾो त सूर्य आहे जो हिन खां आऊं जंग खटे नथो सघां, पर काबीअ का अहिड़ी ॻाल्हि करियां जंहिंमें हीउ हिन जी कमज़ोरी हुजे। चवनि था त हिकिड़ी त हीउ हुयो बादशाह, ॿी जेका हिन जी जेका कमज़ोरी हुई, हिकिड़ो बादशाह हुयो, सूर्य हुयो, ॿियो सखी हुयो, ऐं टियों वरी राग जो वॾो दिलि दाता हुयो। ऐं बादशाह उहो जेको पंहिंजे ॿोल ते सिर ॾिनई, ऐं अॼु जो जेको बादशाह आहे उहो जेको ॿोल तां फिरे थो त उहो वॾो माना वॾो चालबाज़, चवंदा सियासत हिन खे अचे, छो जो कौल तां फिरी। हिकु शाह लतीफ़ जो बादशाह उहो जेको कौल ते क़ाइमु आहे, मंगणहार खे सिर ॾिए थो। बादशाह अॼु जे दौर में, अॼु जी हिन मॉडर्न एज में बि जेकॾहिं केरु कंहिंखे कोलाची बरो चए, हिन में चए न तूं मंगणहार ऐं क़ुरान कावड़जी पओ। उन दौर में हिकिड़ो सैयद ज़ादो चए थो त जे तूं मंगतो मंगणहार आऊं पुण मंझां त, चए थो तूं जेको मंगणहार आहे आऊं त उन मज़ा जेको तूं मंगी थो घुरी थो आऊं मंगणहार। उन मंगणहार खे हिकिड़ो बादशाह पंहिंजी जेका बादशाही जी जेका लेवल आहे उहो खणी हेठि मंगणहार जी लेवल ते अची ॻाल्हाए। बादशाह उन मंगणहार चयो त आऊं तो सिर वठी अचां, उहो वियो सुरंदो वॼाई, सुरंदो अहिड़ो वॼाई जो उनमें मुख़्तलिफ़ साधन जा नाला आहिनि, खमाज, सुरंदो, चंग, कीनरो, इन जूं ॻाल्हियूं आहिनि। बहरहाल साज़ हुयो जंहिंते हुनखे सिर ॾियणो हुयो। चए थो त तंद तुम्हारी तान कहो सो क़बूल पियो। हुन बादशाह जो ऐं मंगणहार तुंहिंजे जेको तंद जो जेको इहो वादो आहे इहो आउं सम्झी वियो आहियां त इहो घुरे छा थो ऐं उहो मूं ॾेई छॾियो सम्झी।
सिर त आहे सट में इनाम साईं, चए थो त सिर त आहे सट में ॿियो घुर्ज दान, खाट मिट्टी का बान काटिया त कुछ नहीं। चए तो ए बदनसीब आऊं राय दिया कि जूनागढ़ जो बादशाह ही सजी स्टेट मुझी अगिया झुके, तुझो साल चए तो मुझो सिर वने थो ए ओ मु कबूल कयो, पर जेसी ताईं मुझो सिर आहे उन जे विच में त तू कुछ घुरी वठ न। जेको अज जो रगो राय ॾियाच जो हुक्मरान जो राय ॾियाच थियो तो रुगो तो पट घुरे न, घुरण वारो हुन चयो पाए पट घणा, छो जो ॾिसो ॻाल्हि ॿुधो, रागी वो जेको सिर खणे, रागी वो जेको बीहो वसाए, रागी वो जेको शा लतीफ़ गाए, जंहिंखे थपो हणे मंझता ॾे, ही पट घणी असां जहिड़ा जेके मंगणहार जेके पिनूं था उन्हनि खे थोड़ी रागी जी लेवल ई न आहे। चए थो त पाए पट कणा मूता मूर न मंगियो, ताज़ी तंबेलनि में आहिनि घर घणा, हिकिड़े कारण हाथीअ जे आऊं जा तंद हणा, जा मथे में मणा कंहिं सिर जो सौदागर आहियां। हू चए थो त सब सिरनि पाए जे तंद बराबर तोरिया, मंगणहार खे चए थो त मुंहिंजे मथे ते जेकॾहिं सब सिर हुजनि ऐं जेकॾहिं तुंहिंजी इन तंद जे बराबर आऊं तोरियां त उटल ओॾाहीं थिए जेॾा ॿीझल बुराए, सखणो हद आहे सिर में सजण नाहे। वरी चए थो त तंद तुम्हारी, वरी चए थो त चारण तुंहिंजे चंग जो अजब आहिनि ईर। शारबीन इन बादशाह, इन मंगणहार, इन कहाणीअ खे एॾो त ख़ूबसूरत चित्रियो आहे। इहो आहे आर्टिस्ट जंहिं मुंहिंजा फिक्र वारी ॻाल्हि खणी थो अचे, मंगणहार वटि बि उहो फिक्र खणी थो वञे, पण मंगणहार थिए थो, चए थो त चारण तुंहिंजे चंग जो अजब आहिम ईर, त हणी उभो हथनि सी जेरो रखियो जीउ, रात बि मुंहिंजो रीउ काटियो तो कमाचसी। चए थो त मूंखे त इहो अजब आहे ऐं बदनसीब मंगणहार, तू ही सॼी उमिरि पंहिंजो इहो साज़ वॼाए थो, मूं बादशाह खे उन बहु आसमान तां खणी हेठि पट में तोते साम्हूं उन विहारियो आहे ऐं मूंखे इहो साज़ चए थो त सिर ॾे। चए थो त तूं ही सॼी उमिरि खणी साज़ वॼाए तूं सिर छो नथो ॾे हिन ते। त चए थी लतीफ़ चए थो त गुल छिनियो गिरनार जो पिटण थियो पिटी, सहसी सोरठ जहरियूं उभियूं ओसारी, चोटा चारण हथ में सिर सिंगारियो ॾीन, नारियूं नाग करीन राजा रात रम पियो। उन ते जेॾी महिल तंद ते रमिजी थो वञे, राजा राज़ी थी थो वञे, चए थो त तंद कटारो कंध टई परचा पाण। चए थो त इहा ऐं मंगणहार तुंहिंजो जेको वाॼे जी जेका तंद आहे ऐं हीअ जेका काती कंध ते पई आहे, तंद कटारो कंध ऐं मुंहिंजो कंध आहे, इहे टई परची विया आहिनि, जंहिंजो ई नाहे जोतो चारण कयो पंध। चए थो त ए ज़ालिम तूं हिन जंहिं माल मिरीअ जेतिरो न आहे तंहिंजो तूं तमामु, चए थो त यार ॻाल्हि तूं त का वॾी शइ घुर न, आउं सही आहियां, सिर में मुंहिंजे में त आहे कोन, सिर सखणो आहे, तूं ज़ालिम मूंखां सिर घुरी त सिर त मूं ॾेई छॾियो, हाणे ॿी शइ घुर।
टई परचा पाण में तंद कटारो कंद तंहिंजो ई नाहे को जुतो चारण कयो पंध इहो शुक्र हम अलहमद जो तो अथो घुरियो मंगणहार जो थोरो मञे थो त तो मुंहिंजी सखा जो भरम रखियो जेकॾहिं तूं का अहिड़ी शइ घुरी आहे जेका मूंखे तुंहिंजे ॾियण लाइ न हुजे हा त आउं त पोइ मरी ॾिस त मूं ते चिटो लॻी वञे त इहो कहिड़ो राय ॾिया जो मंगणहार खे बि राज़ी न करे सघे त शा लतीफ़ उन ॻाल्हि करण जी आहे मोदू त ख़बर न आहे दोस्तनि कहिड़ो रखियो आहे टाइम भले पर्चियूं बि मिलनि थियूं जेॾी महिल मुंहिंजो टाइम थिए त पोइ तव्हां इनफ करे त मूंखे ॿुधाइजो तव्हां त ॻाल्हि करण जी आहे त बादशाह पंहिंजो जेका लेवल आहे ए क्लास मां जॾहिं डी क्लास में करे थो असांजो बादशाह छा असां जेको डी क्लास आहियूं न उहे इएं खामखा पंहिंजे पाण खे ए क्लास सम्झो वेठा न मूं वटि तंद वॼाइण जो को डाम न मूं वटि शा लतीफ़ जी ॻाल्हि सम्झण जी का दात न आऊं को आर्टिस्ट न आऊं को सुठो सियासतदान न आऊं को सुठो मुहाफ़िज़ न आऊं को सुठो तालीमदान का शइ सुठी कोन पर आऊं चाहतो त मूंखे साईं आऊं वॾो मूं जेको हिन धरतीअ लाइ कयो आहे इन जहिड़ो तो कोई मारिया तोखे इन धरतीअ मिथ कई हुई त तूं अची ही शयूं कर पोइ तोखे इन जे बदिले में ही शयूं मिलंदियूं तोखे पाण मथे सूरो हले छा जो छा करण लाइ वञियो कई मिलियो वक़्त टाइम ते तोखे शयूं मिलियूं खाधियूं खपायूं हाणे जेकॾहिं करी थो हाणे शा लतीफ़ जे सॼे फ़िक्र में चए थो त तव्हां हाणे छा पिया करियो हाणे किथे बीठा आहियो ज़ालिम सां बीठा आहियो या मज़लूम सां बीठा आहियो शाह जा सभई किरदार शाह सभिनी किरदारनि में मज़लूम सां गॾु बीठो ऐं शाह जा सभई सूरमा जेके आइडियल आहिनि उहे मज़लूम आहिनि ऐं उहे शाह जी नज़र में हीरोज़ आहिनि उन्हनि हीरोज़ जे पासे असां बीठा आहियूं या उहो जेको ज़ालिम आहे जेकॾहिं असां ज़ालिम जे पासे बीठा आहियूं ऐं मज़लूम जेको आहे उहो शाह जो जेको किरदारु कहिड़ो आहे कोरी हलो हलो कोरी नाज़ुक जनीनी अॼु बि आम जॾहिं असां ॻाल्हि करियूं था त चवंदा ॾिसो साईं हू फलाणो ऑफिसर फलाणो जज फलाणो जनरल फलाणो ही साईं हिन जो किरदारु शाह जे लतीफ़ जे दौर में बि इहे ॻाल्हियूं थींदियूं हुयूं त शाह लतीफ़ चयो छॾो इन ॻाल्हि ते हलो हलो कोरी में हलो हितां ॾाढ सिखी छो जो नाज़ुक हू आहिनि नींहं कढण वारा ॻांढा पोइ वगर पियो वतन पिरत न छिन तॾहिं बि शाह लतीफ़ जे दौर में ॻंढियल न हुया त चई जेकॾहिं ॻंढ ॾियणो आहे त कोई बादशाह वटि वेंदो इहो विढ़ाईंदो अॼु जो बादशाह तव्हांखे छा आहे हाणे त वरी ज़ातियुनि में साईं जुड़ेजा चानिया कोलाची शेख फलाणो ॿुधाई उहो धरणा पिया लॻनि सिर्फ़ु ज़ातियूं पियो धरणा आहिनि क़ौम जो कॉन्सेप्ट हिन ज़ालिम जेको कारपोरेट माफिया जो जेको हिकिड़ो माफिया आहे उन असांजे ज़हन मां असांजे ख़मीर मां वतन ॿोली धरती शाह लतीफ़ जा सभई नज़रिया ख़तम करे असांखे ईअं न हूंदो ईअं माना जेरा वेठा आहियूं मजमूई जेके असांजे जेरा वेठा आहियूं उन्हनि में असांखे उन्हनि में हाणे बिहार अथसि त अॼु जो जेको तॾहिं त असां हिन खिटराग में त थोरो चुप करे पोइ ॻाल्हाईंदसि ॻाल्हि करण जी ससु ई आहे हिकिड़ो नंढड़ो किरदारु सफ़ा नंढड़ो मारू नंढड़ो हू उमिरि था खणी असां वटि हींअर शाइरनि वटि इहे किरदार आहे लेखक वटि इहो किरदारु आहे उन्हनि मां उन्हनि खे वठी थो अचे महल में हुनखे पंधु कराए थो हुन खां महल मुमल खां छॾाए थो उहा जेका आहे
छारियूं खारियूं छारियूं छज छजेरियूं जनजी मोहब्बत मछीअ छाण रहन वेहन सिर बांधिए सभई बदबू हाण लुधरन जीअं लतीफ़ जे पाणीअ विझनि पाण तन मलाहन जो माण समय सिर कयो पांहिंजे उछाज लाइ समय कयो वो जेका आम समाज में लतीफ़ चए थो त समाज जी कारियूं कोझियूं कुवड़ियूं मूर नमोचारियूं समाज जी नज़र में ई आहिनि पर समय जी नज़र में ही त अज़ीम माण्हू आहिनि न समय छा कयो सॼो महल तख़्त बख़्त सॼो अची टीजर किनारे ते आणे रखी नूरीअ खे चई हुकुम कर चई त ही सभु ॾन माफ़ कर जी माफ़ अॼु जी नूरियूं महल में वञी करे असांजा ॾन माफ़ कराइनि वो बादशाह के पास नूरिया के बादशाह त मिली नूरी जे हर ठटे हिते कींजर हिते दप आहे हिते मच्छियूं आहिनि खीखियूं आहिनि कोई मलाह के भेण कोने ॾींदा सॼो ॾींहुं जिनजी गोद में पागोड़ा जी पोशाक आहे हिते बदबू आना तूं छॾ हल न ची शर्त यार वो मलाह थे तो वक्त जो हुक्मरान मलाह थे तो वो कीअं इश्क ईअं करे जी यारो जाम कुल्हे ते वो मलाह हुक्मरान जॾहिं मलाह थे तो हुक्मरान जॾहिं मंगणहार जी तंग ते सिर ॾे थो हिकु आम छोकिरी जॾहिं हुक्मरान सां सीनो सलाहे चयो हूंदो न उमिरि त तूं ॼाण कि तूं कहिड़ी आहीं तूं कमज़ोर औरत तूं तुंहिंजो मजाल ई चयो हूंदो शायदि उनजे जवाब में शाह लतीफ़ चयो ऐं हुन बदकिस्मत जी ॻाल्हि ई तमामु घटि कई चए थी त जे लूणु लिञे लाइए चीरे चीरे चम त मूं कुर अॻे न कयो अहिड़ो पोइ पन जा दावा दम तां पिरत पहाड़ ऐं हमेशह ॻाल्हि कंदो आहियां भैया वक़्त जी ॻाल्हि जी ज़रूरत आहे मूं उस्ताद खां सिखियो है त जेका ॻाल्हि वक़्त जी हुजे त उहो बार बार रिपीट करे अॼु नौजवान ॿिया हूंदा त ॿ किरदार जेके महल में विया हुआ हिकिड़ो नूरी हिकिड़ी मारवी ॿिन्ही महलनि खे हुन पंहिंजे मारवड़नि ऐं मलाहनि जो केस विढ़ियो ऐं उहो अहिड़ो त केस विढ़ियो जो अॼु जा जेके मारवड़ आहिनि उहे वॾे फ़ख़्र सां AI जो दौर ई चवंदा साईं हाणे उहो लतीफ़ जो कोन अदबी ॿोली महिल छा चवंदा आहिनि साईं हाणे वक़्त में को ॻाल्हायो न वेंदो छा गैर ज़रूरी आहे अहिड़े क़िस्म जे बाबा इज़त भरम वतन जिदोजहद मारवड़ा दुख ज़ुल्म ये तो अजूबा है लतीफ़ सिर्फ हिकिड़ी लकीर कढे थो त या त तव्हां हुन पासे बीहो या हिन पासे चिट्टा वाज़े थी त बीहो न ॿेड़िया त ॿई तो न ख़बदियूं ॻाल्हायूं मुंधा किथे पिया आहियो त ॿिन्ही ॿेड़ियुनि में असांजा पेर जॾहिं ॿिन्ही ॿेड़ियुनि में पेर हूंदा त पोइ छा हालत हूंदी चए थो ॿेड़िया त ॿई तो न ख़बदियूं ॻाल्हायूं छो सॼियूं रातियूं सुम्ही भर सुखाण ॾेई सुबह सभई पार पुछंदई ख़बर उॿेड़िया तो जेके ख़बर हुजणु खपे जेको चवे थो त हिन दुनिया जो चरको या ॿेड़ो आऊं हलायां पियो उनखे चवंदो त हिकिड़े जाइ ते बि निंड न ॿेड़ो हलाईंदो त निंड न कर निंड करणी थिए त घर वेठा हुया उन मलाहनि जे म्याणनि ते अलाए केतिरा सुता वेठा आहिनि कंहिंखे बि कोन ॻायो किनखे खारो जे खेड़ी ने सही मुंहिंजा सुपरी लतीफ़ चए थो त हू जेके कमु कनि था हू जेके रस्ते ते आहिनि हू जेके फ़िक्र में आहिनि उहे ई मुंहिंजा सुपरी आहिनि सुतल लतीफ़ चए थो त अदियूं जे विस हो त निंड बेरियाणी हो लतीफ़ चए थो त मूंखां जेकॾहिं अवां पुछो था त जेका इहा ग़फ़लत जी निंड मजमूई जेका असांजी क़ौम में इहा बेरियाणी सुते आसारनि जा
ये कीअं सेण लॾे विया ई कुझु आहे त पोइ जोभन ॿ टे ॾींहं जंहिंमें 2 सीटूं वरी उहो तितर ते उॾार जोभन 2 टे ॾींहं शेख हयात बि वरी हिनखे कंटिन्यू कयो त ॻाल्हियूं पिरियां जे ॻुझ जूं ॻाल्हि मिड़ियाई ॻुझ ठीकु आहे न ॻाल्हियूं जाम आहिनि ऐं तव्हां बि फेडअप थी विया हूंदा ऐं साईं मुक़रर बि ॿिया वेठा आहिनि सवेर खां वेठा आहियो ऐं आयुसि बि देरि सां ऐं मूंखे हिकिड़ो ॿियो सेशन उहो अटेंड करे आयुसि ऐं साईं वारनि खां मूं मालूम वठी मुंहिंजो थोरो देरि सां ख़ुशि हुजो आबाद